नंढड़ा काम धंधे थी बाहर तो ताना डाउडी बा शाबाश उठे न कुछ कई जना उतो शाबाश आराम करो तमा बाबा दे जो दे सूर्य कोई तो दोस्त बैठा समझ प्रवती जो बाहर बैठे दोस्त अंदर है जो जाया है अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि الطيبين الطاهرين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما كان الله ليعذبهم وأنت فيهم وما كان الله معذبهم وهم يستغفرون صدق الله العلي العظيم उनकी निस्बत का ताज रखते हैं उनकी निस्बत का ताज रखते हैं हर मर्ज का इलाज रखते हैं खौफ क्या हो हमें यजीदों से खौफ क्या हो हमें यजीदों से हम हुसैनी मिजाज रखते बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा है कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा उन्हीं की महफिल सजा रहा हूँ चिराग मेरा है रात उनकी उन्हीं की मतलब की कह रहा हूँ ज़ुबान मेरी है बात इनकी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो ख्याल हो तो इम्तिहान बिदअत है पर उलमा इन सां इत्तफाक न कयो आहे छो त हदीस में खुद हुजूर जन सहाबा जो इम्तिहान वरतो इन करे मां भी अॼु जमात खां इम्तिहान थो वठां होश में वेझो सही जवाब ॾियण वारो खटे वेंदो तव्हांखे को माण्हू पत्थर हणे थो साॻी टाइम ते हिकिड़ो माण्हू तव्हां ॾे सूफ़ उछलाए थो तव्हां कंहिंखे रोकींदो पहिरियों कंहिंखे पकड़ींदा साईं तूं त सॼो उन्हनि खे पर्चो हल करे कापी कराईंदो आहे छा स्कूल अब छा के जलबो जोर सां
छो दफ़ा मुज़रत पहिरियों आहे जल्बे मनफ़ियत को पहिरियों माण्हू नुक़सान वारी शइ खां बचाव ठाहे पोइ नफ़ो जेतिरो मिलियो माण्हू दुकान खोलींदो आहे उहो इहो सोचींदो आहे त मुंहिंजी मूड़ी जो नुक़सान मूड़ी बची वई त पोइ नफ़ो कंहिंखां 2 रुपया मिलियो कंहिंखां 4 मिलियो कंहिंखां 5 मिलियो नफ़ो त मिलंदो रहंदो पर मुंहिंजो नुक़सान न थिए पहिरियों मसइलो आहे नुक़सान बाबा ॻाल्हाईंदा हलो नुक़सान न थिए तव्हांखे ख़बर आहे हज़रत उमर साईं जो केॾो मर्तबो हो एॾो वॾो मर्तबो हो जो हुज़ूर जन 10 माण्हुनि खे जेका जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी ॿियो नंबर माण्हू हज़रत उमर साईं जे लाइ हुज़ूर जन इहो बि फरमायो उमर मां जॾहिं मेराज ते वियुसि तॾहिं तुंहिंजे सोने चांदीअ जी महलात बि ॾिसी आयुसि तुंहिंजे महलात जे लान में ॿाहिरों लान में महलात अंदर ई ॿाहिरों जेको बाग़ीचो हो उन बाग़ीचे में तुंहिंजे हूरनि जूं नौकरियाणियूं वज़ू पियूं कनि मां उन्हनि खे बि ॾिठो उहे बि एॾियूं हसीनूं हूरूं त अलाए छा हूंदियूं उहे एॾियूं हसीनूं हुज़ूर फरमा मां उन्हनि खे ॾिठो पर उमर तुंहिंजी गैरत जे करे तुंहिंजे बंगले में न घिरियुसि हज़रत उमर रोई पियो एॾो वॾो मर्तबो आहे हज़रत उमर जो हुज़ूर उनजी महलात ॾिसी आयो दुनिया में जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी पर हज़रत उमर साईं जे दुआउनि में अचे थो त दुआ घुरंदा अल्लाह मूंखे अज़ाब खां बचा तो नफ़ो जेतिरो बि ॾे माना पहिरियों अज़ाब खां बचजे छा खां बचे ज़ोर सां अज़ाब खां बचे इबादुर रहमान जो क़ुरान शरीफ में ज़िक्र आहे जेके अल्लाह जा ख़ास बाना उहे छा दुआ घुरंदा आहिनि रब्बना सरिफ अन्ना अज़ाब जहन्नम इन अज़ाबहा कान गरामा रब असां खां जहन्नम जो अज़ाब छड़ो टारे छॾ इहो जंहिंखे लॻो चिंबड़ी पवंदो रब जहन्नम जो अज़ाब टरी वञे पोइ जेतिरो दर्जो तूं ॾे न ॾे पर अज़ाब खां बची वञो माना पहिरियों मसइलो आहे छा खां बचूं अज़ाब खां बचो त जन्नत मिलंदसि ॻाल्हि सम्झो अलाए इन करे मां तव्हांजे साम्हूं क़ुरान शरीफ मां 2 ॻाल्हियूं अज़ाब खां बचण जूं पढ़ियूं अथमि आयत अहिड़ी पढ़ी अथमि जंहिंमें रब वाइदो कयो आहे जंहिंमें इहे 2 शयूं हूंदियूं उनखे मां अज़ाब न कंदुसि ॻाल्हि सम्झो था यादि रखंदो कम जूं ॻाल्हियूं क़ुरान थो ॿुधाए तमामु गौर फिक्र जूं ॻाल्हियूं थो ॿुधाए पर उन खां अॻु में काफ़िरनि जी दुआ आहे इन आयत खां मथां काफ़िरनि हिकिड़ी दुआ घुरी आहे मके जे मुशरिकनि इतां थोरो हिकिड़ी हक़ीक़त सम्झो त जॾहिं इंसान कुफ़ुर कंदो आहे शिरक कंदो आहे बुराई कंदो आहे गुनाह कंदो आहे त उनजो दिमाग़ उल्टो थी वेंदो आहे उबतो सुठीअ खे ग़लति सम्झंदो ग़लति खे सुठो सम्झंदो बहितरीन शइ जेका शइ सुठी आहे उनखे सोणी कोन लॻंदी उनजो मां मिसाल ॾींदो आहियां कंहिंखे नांग लॻे न उनखे निम जा पन मिठा लॻंदा ऐं गुड़ खाराईंदो त गोड़ो लॻंदो सम्झो था
हालांकि गुड़ मिठो आ निम जा पण पर हुन जो दिमाग नांग जे सहर जे करे गलत फैसलो तो करे त न निम जा पण मिठा आहिनि गुड़ कोड़ो इहो ही सबब आ जो कुछ मानू असा वहाबिन के गलत समझन था समझो था ना हालांकि ये ना है तमाम बेहतरीन शय वहाबिया वहाबी की माना अल्लाह सा ताल्लुक रखण वारो अल्लाह वारो समझो था ना पर हे बेचारो समझे को न तो छो किए भलो आ वहाबी मां उन जो एकड़ो मिसाल ले 30 12 40 कुरान बख्शानियो यो मौलवी खाइंदो आ पेरियो जोर सा कुरान बख्शानी का पैसा तोखे मिलदा है गलायो न था मौलवी के मिलत हाने हिन जो दिमाग एड़ो खराब थियो सादे मानू जो जेके मानू जेके आलिम पंहिंजो पेट कटे उनके सच था ॿुधाइनि त इहो तरीक़ो ग़लत आहे उनके चए थो तव्हां ग़लत हो जेको हिन तूं फुरे थो वेठो उनके चए थो तूं सही आहे दिमाग़ उल्टो थी वियो न त फ़ैसिलो ई उल्टो अल्लाह जो रसूल थोरो तवजो कजो अल्लाह जो रसूल सभिनी खां हसीन तरीन हस्ती वडो कमाल है उन नबी साईं के बुतन के सही पिया समझन सोने करीम के मके जो मुशरिक गलत पियो समझ वो बुत जे के बेसहा आप उन के सही पिया चव ते हे बुत सही बाकी रसूलुल्लाह सही ॾिसो उल्टो दिमाग हालांकि असांजे नबी साईं के यहूदन के वडे आलिम अब्दुल्ला इब्न सलाम जॾहिं पहिरें दफ़े ॾिठो त उन वक़्त फ़ैसिलो कयईं हाज़ा वजहुन लैस बिकज़्ज़ाब हे त अहिड़ी हस्तीअ जो चेहरो आहे मासूमाना चेहरो जो कूड़ो थी नथो सघे त ही त सचाड़ नबीअ जो चेहरो सुभान अल्लाह सोना करीम जन एॾा हाथ ॾिसी उन फ़ैसिलो करे छॾियो ते सचो पर मक्के जो मुशरिक हुजूर ते पत्थर तो वसा उल्टो दिमाग थियो न अजकल भी कुछ माण्हुनि जा उल्टा दिमाग तारीफ कंदो न क्रिकेटरनि जी इमरान जी शिकायत कंदो त रसूल जे सहाबा ॾिसो दिमाग जी खराबी तारीफ कंदो न त हमरा रागींदड़ माइन जी तो फिलानी हेड़िया लता हेड़िया नूरजान हेड़िया उनकी तारीफ में अंधो थियो पियो हूंदो शिकायत कंदो तो वरी बीबी आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ॾिसो उल्टो दिमाग इन करे चवे तो पियो कुरान शरीफ तक काफर जो दिमाग मुशरिक जो दिमाग उल्टो कम कंदो उन जी दुआ भी उल्टी हूंदी उन जो अकीदो भी ऊंधो उन जो ख्याल भी ऊंधो उन जा फैसला भी ऊंधा रब तो फरमाए मक्के जो मुशरिक केड़ी तो दुआ घुरे देखो कुरान में लिखी पई कुरान शरीफ में इन आयत का मथों हुआ दुआ लिखी पई केड़ी दुआ था कुरान मक्के का मुशरिक इन कान हाज़ा हुवल हक फअमतिर अलैना हिजारतम मिनस समा कुरान ऐं नबी सचो आ त असां ते आसमान खां पत्थरनि जी बारिश वसा ॾिसो केॾी उल्टी दुआ ईअं दुआ घुरबी आहे दुआ त इन्हनि खे ईअं घुरणु खपंदी हुई त रब जेकॾहिं कुरान सचो आहे नबी सचो आहे असांखे भी इन जो ताबेदार बनाए इन सां गॾु जन्नत अता फरमा दुआ तो सही आ हुई पर हे बेईमान केड़ी पिया दुआ घुरन अज़ाब घुरन पिया पाण तो चवंदा त हमरा हुजी कासाईअ खे काटी न पई लॻे कासाईअ खे
गोले पियो हेॾे होॾे अलाए काथे आहे घणा बकरे खे ज़िबे करणो आहे बकरो वरी छा पियो करे खुर सां ज़मीन साफ़ करे वेहण जी जाइ पियो ठाहे त हेठों काती निकिरी पई त हुन जो शुकुर थियो मां त हेॾे होॾे ॻोल्हिया पियो बकरे जे हेठों पाण काती बकरे कढी ॾिनी आहे अब हिननि चंडनि बि पाण पिया असाब ॻोल्हिनि ॾिसो छा था चवनि इनकान हाज़ा हुवल हक़ जेकॾहिं ही हक़ आहे फअमतिर अलैना हिजारतम मिनस समा रब जेकॾहिं क़ुरान हक़ आहे नबी हक़ सच आहे त असां ते आसमान तां पत्थरनि जी बारिश वसा नबी साईं जे दिल में ख्याल आयो तो भला हकदार त अज़ाब जा आहिनि जो काबतुल्लाह जी भी बेहुरमती कई थन अंदर काबे में बुत रखा थन रसूलुल्लाह जी भी बेहुरमती कई थन हकदार त काफर सादा हन सादा जोर सा अज़ाब जा हकदार त काफिर आहिनि और रब से भला इन्हनि काफरनि ते अज़ाब छो नथो करे हुजूर जे दिल में ख्याल आयो अल्लाह साईं तसल्लीअ में इहा आयत जेका मां तिलावत कई तकरीर जी शुरुआत में जेका मां समझाइण चाहियां इहा आयत रब साईं हुजूर ॾांहुं नाज़िल फरमाई मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम ऐ सोना तू जो इन्हनि काफरनि जे विच में रहे थो कीअं अज़ाब कयूं असां जाते तू हूंदे उते काफर ते भी अज़ाब न थींदो ॻाल्हि सम्झो ना हुजूर जो वजूद ज़ाहिरी नबी साईं जो ज़ाहिरी वजूद काफर जे अंदर में त नबी ना है अंदर में त काफर के नफ़रत पई आहे नबी खां समझो था न काफर जे बहरम नबी साईं जो वजूद काफर के अज़ाब खां बचायूं वेठो आहे रब थो फरमाए सोना तो जे वजूद जे करे मां काफर ते भी अज़ाब नथो कयां थोड़ो तवज्जो कजो जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह उनखे हिकिड़े ईसाई अची चयो अब तवज्जो करियो यार जुनैद बगदादी के हिकिड़े ईसाई अंग्रेज अची पादरी अंग्रेजन जे मौलवी के पादरी सॾींदा वो पादरी अची करे बिशप पादरी उन अची करे चैलेंज कई त जुनैद बाहि में था घिरऊं जंहिंजो मज़हब सचो वो न सड़ंदो जेको सड़ी वियो उन जो मज़हब ग़लत उन जो मज़हब हालांकि अहिड़ी चैलेंज मञण न खपे एड़ी चैलेंज छो मज़हब मानू इख्तियार कंदो आहे त मां बाहि खां ज़ोर सां बचां कि बाहि में वञां हो त चैलेंज एड़ी पिया करनि जो खुद बाहि में घिरऊं हज़रत त न क़बूल करे हा अफ़सोस आहे कुछ मानू अॼु बि तव्हां होश में आयो न निंड त न अची वई आहे हिंदू पंहिंजे मुर्दनि खे मरण खां पोइ साड़े छॾींदा समझो ना पर मोइलनि खे साड़ींदा जेरनि खे त न पर हाणे मातम वरी जीअरा बाहि में था कनि हे वरी जीअरा बाहि में था घिरिया वञनि हिननि खे थोरो सम्झाइण त सादा बाहि खां बचण जे लाइ मज़हब इख्तियार कबो आहे कि बाहि में वञण जे लाइ मज़हब इख्तियार केॾो उल्टो दिमाग़ आहे थोरो तवजो कयो हज़रत जुनैद बगदादी भी कबूल न करे आयो चैलेंज पर हज़ारे मानू अंग्रेज भी बीठा मुसलमान भी जेकॾहिं न पियो कबूल करे त मुसलमान मज़हब खे अंग्रेज नारा हणी चवंदा ग़लति आहे बाहि में न घिरिया हज़रत मजबूर थी चयो बाबा ठीकु आहे घिरऊं था ॿई ॼणा मुंडो मुंडे सां मिलाए हज़रत जुनैद बगदादी अंदर घुमाया ॿाहिरि जो निकितो त न उन्हीअ जा वार सड़िया न हज़रत जुनैद खे को तव आयो हज़रत जुनैद जे दिल में ख्याल आयो या अल्लाह तू हक़ के वाज़े करे हिन कमीने के साड़े हां त दुनिया के खबर पवे
त चवनि था बाहि ॻाल्हायो कहीं अलाह साईं कादिर माण्हू हिन मोबाइल में ॻाल्हाइनि था अब हिनखे साहु आहे छा बेसाई शइ में ॻाल्हाइनि था न माण्हू ॻाल्हाए सघे थो पियो त हुज़ूर फरमायो मूंखे उहे पत्थर बि यादि आहिनि मां जॾहिं बकरियूं चाढ़ींदो हुउसि मके में जबलनि जे मथां पत्थर मूंखे सलाम कंदा उहे पत्थर अॼु बि मां उतां गुज़रां त सलाम कंदा माना पत्थरनि मां बि आवाज़ ईंदो पत्थरनि मां बि उस्तने हन्नान अज हिजरे रसूल नाल में ज़द हम जो अरबाबे बुकूल एला केड़ी चाल समझ चलो हे मोबाइल भरे तो समझणो ना है अब समझ तू समझ ना खुदा जा बाना दंद खिलाल कंदो बैठो एडी बूटियूं खाते थी छा अब तवज्जो कंदो त समझ में ने जड़ो भरण सा केड़ो फायदो अब समझो हे समझो थोड़ो तवज्जो सा गाड़ी बीठी पेट्रोल पंप ते काथे पेट्रोल वडी टांकी मां जो हे छो बीठी आ हिन में छा चे हिन में पेट्रोल पे ससी यो को चांदी दी जाए थे मां जो हिते छो बीठी आ ते हिते पान पेट्रोल थी विझराए चेपो त पुठी ते पेट्रोल घणो ही पयो हुजे उन सा गाड़ी हलंदी छा सा अंदर जडे पेट्रोल पवे न हिन जे अंदर में पेट्रोल पाए कोन तो छड़ो हिन बाहरों भरी दो वो हिन जी गाड़ी की हलंदी गाल न समझो थोड़ो होश में वियो यार हरू गुरु असा के चढ़ायो ना गाल समझण जी कोशिश कयो गाल सवली आ ॾाढी त मां पे याद रखियो अल्लाह साईं ॻाल्हाए त पत्थरनि खां बि हुजूर जन जंहिं खजीअ जे थुड़ खे टेक ॾेई वेंदा बुखारी मुस्लिम जूं सही हदीसूं 17 सहाबी हिन जेके चवनि था असां कननि सां उन खजीअ जे थुड़ मां रोअण ऐं सुॾकनि जा आवाज़ ॿुधासीं हुजूर जन पुठी लॻाए वेंदा उनखे छॾे अची मिंबर ऐं कुर्सीअ ते वेठा त उहो रोए पियो थोरो त मूंखे सोणे छो छॾे वियो हुजूर जी मोहब्बत में रोए पियो हुजूर जन बधी भाकुर पातो कर तुम्हें ख्वाही तुरा नस्ले कुनम शर्कियो गर्बी तुम्हें मैदा चुनन चाहे त मां तोखे अहिड़ो खजीअ जो ताज़ो वण बणाया रब खां दुआ घुरी तूं सब्ज़ वण थी वञे क़यामत ताईं रहे मशरिक़ ऐं मग़रिब जा माण्हू अची तोखां मेवा खाई वञनि पर वण उन थोड़े चयो न साईं मूंखे पेरनि ऐं कदमनि में जाथे वियो हो था इते दफ़न कराए छॾियो त क़यामत ताईं तव्हांजे मिंबर में कदमनि वारी जाइ ते रहां तेरा दर हो मेरा सर हो तेरा घर मेरा सर हो तेरा घर हो तमन्ना मुख्तसर सी है मगर तमहीद तूलानी सुभान अल्लाह ॿियो कुझु नथो खपे चइबो त वणनि खां बि आवाज़ अलाह कढी सघे थो पत्थरनि खां बि चवंदा न बाहि जुनैद बगदादीअ खे चयो ज़ोर सां आवाज़ सां जुनैद तू नबीअ जो गुलाम आहे तू मोहम्मद मुस्तफा जो गुलाम आहे तू उन जो उम्मती आहे तो जो मुंडो उन काफर जे मुंडे में पयल हो तो जे मुंडे जी बरकत जे करे मां न जलायो मांस तू हथ परे करे हां त को ॾिसे हां त कीअं खाक पई बनाए सुभान अल्लाह जदा यो आवाज ॿुधी वो बिशप वो पादरी भी मुसलमान थी सुभान अल्लाह मुझे ॿुधाइण जो मतलब इहो आहे जेका क़ुरान में लिखियल आहे ॿुधो तवज्जो सां असल मसलो ही आहे मा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम ऐ सोना तू जो काफरन जे विच में आहे त असां कीअं काफरन ते अज़ाब कयूं रब नाहे जो अज़ाब करे जंहिंजे विच में तू हुजे सुभान अल्लाह अल्लामा इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैहि लिखे थो त काफिर अज़ाब जो हक़दार आहे अज़ाब जो
अजाब घुरे भी पयो, दुआ घुरी अजाब घुरे भी पयो, पर हुजूर जे करे अजाब न पियो थिएस। मोमिन जा अजाब जो हकदार न है, तो मोमिन जे लाइ जो अजाब जहन्नम जो उइद्दत लिल काफिरीन, काफिरन जे लाइ रसूल फरमाया सा तैयार किया, मोमिन जे लाइ अजाब न तैयार कियो। मोमिन जे लाइ अजाब, मोमिन अजाब जो हकदार नहीं, पर जेकॾहिं बदअमलीअ जे करे मोमिन खे अजाब जो ख़तरो आहे त समझे रसूल जी मोहब्बत दिल में बिहारे, जंहिंजे दिल में रसूल जो प्यार पयो आहे, जो उन ते अजाब न थींदो, रब जो आहे। हाणे हिकिड़ो मिसाल सम्झो, अब गाॾी हुजे करोड़ रुपए जी, गाड़ी हुजे करोड़ रुपए की बेहतरीन गाड़ी पिजारे खां मथे आहे, पर 500 रुपए जो तेल पयल न अथसि, पेट्रोल पयल या इहो हिकिड़ो किलोमीटर भी हलंदी न हलंदी, धिका ॾियोसि मसे मसे कुझु चुरंदी, बाक़ी इहा हली नथी थिए। पेट्रोल पवे त 1000 माइल मिंट में सीपेक ते चाढ़ियो त वञो इस्लामाबाद पहुच, अरे 2-3 कलाक में एडी पावर आहे गाॾीअ में। पेट्रोल हुजेस त हलंदी न, बिना पेट्रोल जे 1 किलोमीटर भी हली नथी सघे। चए थो अॼु जे मुस्लमान खे चऊं था नमाज़ पढ़, दाढ़ी रख, चए थो साईं शादी खां पोइ ॾिसी सोचियां नमाज़ पढ़, अॼु कपिड़ा ख़राब आहिनि, हिन जुमे खां पोइ पढ़ंदुसि, बहाना। अब रोज़ा अचे मज़दूर माण्हू असां छा ॼाणंदा, असां कमाईंदा मरे कोन, असल छा आहे, इहो सोनो सताबो मज़बूत माण्हू आहे, इन गाॾीअ में पावरफुल आहे, इहो जन्नत जल्दी पहुची सघे थो, पर रसूल जी मोहब्बत वारो पेट्रोल कोन अथसि। वो पेट्रोल अचे त हिन शरीयत जी पटड़ीअ ते भॼंदो वेंदो। ॻाल्हि सम्झो था, नमाज़ पढ़णु सवली, मोहब्बत वारे खे सवेरे उथणु सवलो, मोहब्बत वारे खे तहज्जुद पढ़णु सवला, मोहब्बत वारे खे वक़्तु अची वञे त सिर कुर्बान करणु सवलो। अब प्यार हुजे त इहे सभु शयूं, हिकिड़ी औरत थी अचे हुजूर जी ख़िदमत में, अल्लाह जा रसूल मुंहिंजो ही ॿार ॿधण में आहे, इहो त जिहाद में खई वञो। हुजूर फरमाए हिकु नंढड़ो ॿार मां जिहाद में त हितां जा असांखे रंड पाईंदो, हिनखे केरु संभालींदो? चए न सही न, मां रंड काइण लाइ नथी ॾियां, मां इहो ॿार इन लाइ ॾियां थी साईं तव्हां ॾे को तीर अचे त मुंहिंजे ॿार खे अॻु करे छॾियो, मां रब खे ॾेखारणु चाहियां थी त मूंखे पुट सां एॾो प्यार नाहे जेॾो तुंहिंजे रसूल सां प्यार आहे। एॾो प्यार हुजे त बच्चा बि कुर्बान, ऐं ईमान नालो ई इन प्यार जो आहे, रसूल जे प्यार जो आहे। इहा ई ॻाल्हि हिते बि क़ुरान में थो फरमाए, मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम, नहीं अल्लाह जो अज़ाब करे जंहिंजे दिल में तूं हुजे। तुंहिंजी मोहब्बत जंहिंजे दिल में पई आहे उन ते कीअं अज़ाब कंदुसि? अब सम्झ में आई ॻाल्हि? इहा शइ अचे त शरीयत ते हलण बि आसान ऐं अज़ाब खां बचण बि सवलो थी वञे। इहा शइ कीअं अचे असांजे दिल में मोहब्बत रसूल जी कीअं पैदा थिए, उनजो बि नुस्ख़ो सवलो आहे। उनजो नुस्ख़ो बि घर वेंदो आहे, पुट बि चवंदा थी पैसा, ज़ाल बि चवंदी आहे ॻाल्हायो नथा पैसा, दुकानदार बि चवनि था, असां वो ट्रैक्टर वारो आहे चए थो ट्रैक्टर बि घुरे थो, अब पैसा हर शइ घुरे थी पैसा। उतां किथे वेठो किसो पैसनि जो, जाते उथियो वेहो पैसा 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 ॿुधी दिल में पैसनि जो प्यार अची वियो, जंहिंजो ज़िक्र घणो ॿुधंदे उनजो प्यार वधंदो वेंदो। चए थो कीअं रसूल जो ज़िक्र घणो कर त रसूल जो प्यार वधंदो, हेड़ियूं कचहरियूं अटेंड कर त रसूल जो प्यार अचे, या दरूद घणो पढ़ त रसूल जे ज़िक्र सां रसूल जो प्यार अचे।
सवलो यो पेट्रोल अची वियो त पोइ तुंहिंजी ज़ात उॾरंदी जन्नत नाम तेज़ीअ सां हलंदी। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई क़ुरान जे अदे से त नबी जी मोहब्बत जाते हूंदी उते असां अज़ाब न कंदासीं। ॻाल्हि सम्झियो? ॿियो हिसो मा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फिरून। नाहे अल्लाह उन्हनि माण्हुनि ते बि अज़ाब करण वारो जेके चवनि था अस्तग़फिरुल्लाह रब्बी। सम्झो इन्हनि ते बि अज़ाब न थींदो। रब साईं तो फरमा मुंहिंजो वाइदो आहे इस्तग़फार वारनि ते बि अज़ाब। इन हिसे खे थोरो सम्झाइण जे लाइ मूंखे हिकिड़ो किस्सो ॿुधाइणो आहे त किसे वांगुरु आहे हिकिड़ी हदीस एॾी मज़बूत न आहे पर उन जूं ॻाल्हियूं मुतफ़िक़ आहिनि। अकुल बि मञे थो पियो ॿियनि हदीसनि मज़बूत में बि ज़िक्र आहे। उहो इहो त अल्लाह ताला शैतान खे आदम ते मुसलत कयो। कंहिं ते? त वञी आदमनि खे तूं बिगेड़। पोइ बि जेकॾहिं तूं बिगेड़े न सघे त पोइ मां आदमनि खे अहिड़ी जन्नत ॾींदुसि ला ऐनुन रअत वला उज़नुन समिअत वला ख़तरा अला क़ल्बि बशरिन। अहिड़ी जन्नत ॾींदुमि न अखियुनि ॾिठी हूंदी न कननि ॿुधी। तूं वञी आज़मा चइसि मूंखे पावर ॾे त मां लोॾियां न।